किताबनि जी हालत ॾिसो, किताबनि जी हालत कीअं कई अथव। सबक़ खोलियो। ॿारो अॼु तव्हां खां सवाल जवाब कया वेंदा। जे सवालनि जा जवाब सही ॾिनव त तव्हांखे टाइम खां अॻु में मोकल मिलंदी। ठीकु आहे? हाँ साईं। ठीकु आहे। पप्पू पुट तोखां सुवाल आहे, कहिड़ी शइ आहे जेका तोखे नापसंद हुजे ऐं पोइ बि खाइणो पए? उस्ताद साईं तव्हांजी मार। हल वे वे वे। ठीकु आहे ठीकु आहे, सुधरियल हो वॾा अब्दुर्रहमान छोटू देर कई अलाए छो। उस्ताद साईं कर जा। हाँ ठीक है जल्दी मोट। साईं में आई कम इन। सर में आई कम इन। हाँ हाँ अचो अचो। सर अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अरे हेॾे अचो हेॾे अचो। छोटू जी साईं। देर छाजे लाइ कई? साईं मुंहिंजो 5 रुपया जेको सिक्को हूंदो आहे न उहो विञाइजी वियो, उनखे ॻोल्हियां पियो, इन जे करे साईं देरि थी वई। तूं अब्दुर्रहमान छाजे लाइ देर कई? साईं दरअसल ॻाल्हि इहा आहे न, हिन जो जेको 5 रुपया वारो सिक्को विञाइजी वियो न, उन जे मथां मां लत ॾिनी पिटो मिले लाइ देरि थी वई साईं। हाँ